ज़िला रिपोर्टर जामशोर मोहम्मद सफ़र सेवाणी सेवण शरीफ में 18 अगस्त 2024 जे ॾींहुं वज़ीर आला सिंध जे हिदायतुनि ते डिप्टी कमिश्नर जामशोर रियाज़ हुसैन वसाण सेवण पहुची बरसाती पाणी निकाल करण जो जाइज़ो वरितो। जॾहिं त हिन दौरे दौरान वज़ीर आला सिंध जे ख़ासि मावन डॉक्टर लालचंद अकरानी डीसी जामशोर रियाज़ हुसैन वसाण सां गॾु बरसाती पाणी निकाल करण बाबति सेवण म्यूनसिपल कमेटी जे अमलदारनि खां तफ़सीली ॼाण वरिती। डिप्टी कमिश्नर जामशोर रियाज़ हुसैन वसाण म्यूनसिपल अमले खे हिदायतूं ॾिनियूं त जल्द अज़ जल्द बरसाती पानी निकाल करे सफ़ाई सुथराई जा जोगा उपा वरता वञनि। डिप्टी कमिश्नर जामशोर रियाज़ हुसैन वसाण एक्सेन शहबाज इरीगेशन इम्तियाज़ अली अबड़ो सां गॾु सेवण जे मुख़्तलिफ़ बंदनि ऐं पाणी जी सतह जो पिणु मुआइनो कयो। डीसी जामशोर इरीगेशन अमलदारनि खे हिदायतूं ॾिनियूं त पाणीअ जी सतह में इज़ाफ़ो थी रहियो आहे, जंहिं लाइ बंदनि जी पुश्तनि खे मज़बूत बणायो वञे। उन खां पोइ डीसी जामशोर रियाज़ हुसैन वसाण भान सईदाबाद पहुची मुख़्तलिफ़ इलाक़नि जो दौरो करे बरसाती पाणी निकाल करण जो जाइज़ो वरितो। हिन टाउन कमेटी भान सईदाबाद जे अमले खे सख़्तीअ सां चयो त बरसाती पाणी निकाल करे शहर खे साफ़ कयो वञे त जीअं अवाम खे कंहिं बि तकलीफ़ खे मुंहुं ॾियणो न पवे। हिन चयो त अवाम खे रिलीफ फराहम करणु ज़िले इंतिज़ामिया जामशोर जे अवलीन तरजीह में शामिल आहे। हिन दौरे दौरान असिस्टेंट कमिश्नर सेवण वकास मलूक, चीफ म्यूनसिपल ऑफिसर सेवण, टाउन ऑफिसर भान सईदाबाद, इरीगेशन अमलदारनि समेत लाॻापियल अमलदारनि पिणु मौजूदु हुया।